ओम शांति। अॼु जी भली तारीख़ आहे 5/5/2026। मिठा बाप दले चवनि था मीठे मीठे ॿार सुख शांति जो वरदान हिकु बाप सां ई मिलंदो आहे। कोई देहदारनि सां न। बाबा आया आहिनि तव्हांखे मुक्ति जीवन मुक्ति जी राह ॾेखारणु। प्रश्न आहे, बाबा सां गॾु वञण ऐं सत्य गादी में वञण जो पुरुषार्थ छा आहे? उत्तर आहे, बाबा सां गॾु वञिणो आहे त पूरो पवित्र ठहिणो आहे। सत्य गादी में अचिणो आहे त ॿियो संग तोड़ बुद्धि योग बाप सां जोड़णो आहे। हिकु बाप जी यादि में रहणो आहे। आत्म अभिमानी ज़रूरु ठहिणो आहे। हिकु बाप जी मथे हलंदव त उच्च पद जो अधिकार मिली वेंदो। परमधाम में वञण लाइ पवित्र ठहिणो आहे पूरो बिना सजा खाए। ऐं सत्युग जी आदि में अचण लाइ हिकु बाप संग बुद्धि योग जोड़णो आहे। ऐं हिक जी मथे हलंदासीं त ऊच पद पाईंदासीं। गीता नैनहीन खे राह ॾेखारियो। ओम शांति। गीत कंहिं ॻातो? ॿारनि। छो जी बाप त हिकु ई आहिनि। उन्हनि खे रचयिता चइबो आहे। रचना रचयिता खे पुकारदी आहे। बाबा सम्झायो आहे भक्ति मार्ग में त तव्हांखे 2 बाप आहिनि, हिकु लौकिक ॿियो पारलौकिक। सभी आत्माउनि जो बाबा हिकु आहे। हिकु बाप हुजण सां सभी आत्मायूं पंहिंजे खे ब्रदर्स चईंदियूं आहिनि। हुन बाप खे पुकारदियूं आहिनि, ओ गॉड फादर, ओ परम पिता, रहम करो, क्षमा करो। भक्तनि जो रक्षक हिकु भॻवान ई आहे। पहिरियों त इहो सम्झाइणो खपे कि असांखे 2 बाप आहिनि। हाणे पारलौकिक बाप त सभिनि जो हिकु ई आहे। बाक़ी लौकिक बाप हर हिक जो अलॻि अलॻि आहे। हाणे लौकिक बाप वॾो आहे, पारलौकिक बाप वॾो। लौकिक बाप खे त कॾहिं भॻवान व परम पिता न चईंदासीं। परमात्मा जो बाप, आत्मा जो बाप हिकु परम पिता परमात्मा आहे। आत्मा जो नाम कॾहिं बदिलंदो न आहे। शरीर जो नाम बदिलंदो आहे। आत्मा भिन्न भिन्न शरीर वठी पाठ वधाईंदी आहे, अर्थात पुनर्जन्म वठंदी आहे। आख़िर बि केतिरा जन्म मिलंदा, सो त बाबा ई अची करे सम्झाईंदा आहिनि। ॿार त पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहिनि। बाबा ईंदा ई आहिनि भारत में। उन्हनि जो नाम शिव आहे। सम्झंदा बि आहिनि शिव परमात्मा आहे। शिव जयंती व शिवरात्रि बि मल्हाईंदा आहिनि। उहो निराकार, जीअं आत्मा बि निराकार सां साकार में ईंदी आहे पाठ वधाइणु। हाणे निराकार शिव त शरीर बग़ैर पाठ वधाए न सघंदा। मनुष्य हिन ॻाल्हियुनि खे कुझु बि न सम्झंदा आहिनि। नैनहीन आहिनि। इहे शरीर जा नेत्र त सभिनि खे आहिनि। टियों ज्ञान जो नेत्र आत्मा खे न आहे, जेके दिव्य चक्षु बि चईंदा आहिनि। आत्मा पंहिंजे बाप खे भुलिजी वई आहे, इन करे पुकारदी आहे, नैनहीन खे राह ॾेखारियो। काथा जी राह आहे? शांतीधाम सुखधाम जी। सर्व जो सदगति दाता सतगुरु हिकु बाबा ई आहे। मनुष्य जो गुरु ठही सदगति ॾेई न सघंदा आहिनि। न ख़ुदि सदगति खे पाईंदा आहिनि, न ॿियनि खे ॾींदा आहिनि। हिकु बाप ई सर्व खे सदगति ॾींदा आहिनि। हुन अलफ़ बाप खे ई यादि करिणो आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि, कोई बि मनुष्य मात्र मुक्ति जीवन मुक्ति शांति ऐं सुख सदाकाल जे लाइ न ॾेई सघंदा आहिनि। सुख शांति जो वरदान त हिकु बाबा ई ॾेई सघंदा आहिनि। मनुष्य खे न ॾेई सघंदा आहिनि। भारतवासी सतोप्रधान हुया त सतयुगी स्वर्गवासी हुया। आत्मा पवित्र हुई। भारत खे स्वर्ग चइबो आहे, जबकि आत्मा पवित्र सतोप्रधान हुई। तव्हां ॼाणंदा आहियो, बरोबरि अॼु खां 5000 वर्ष पहिरियों भारत स्वर्ग हुयो, सतोप्रधान हुयो। हिन लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। हाणे कलयुग जो अंत आहे, हिन खे नर्क चइबो आहे। इहो भारत स्वर्ग हुयो त ॾाढो धनवान हुयो। हीरे जवाहरातनि जा महल हुया। बाबा ॿारनि खे यादि दिलाईंदा आहिनि, सत्य गादी में हिन लक्ष्मी नारायण जी राजधानी हुई। उन्हनि खे स्वर्ग वैकुंठ चइबो आहे। हाणे त स्वर्ग आहे न, इहे बाबा सम्झाईंदा आहिनि। बाबा भारत में ई ईंदा आहिनि। निराकार शिव जी जयंती बि मल्हाईंदा आहिनि न, परंतु उहो छा अची करे कंदा आहिनि इहे कोई न ॼाणंदा आहिनि। असां आत्माउनि जो बाबा शिव आहे, असां उन्हनि जी जयंती मल्हाईंदा आहियूं।
बाप जी बायोग्राफी की बि न ॼाणंदा आहिनि, ॻायल बि आहे, दुख में सिमरन सभु करे पुकारंदा आहिनि, ओ गॉड फादर रहम करो। असां ॾाढा दुखी आहियूं। छो जी रावण राज्य आहे न, वर्ष रावण खे जलाईंदा आहिनि, परंतु कंहिंखे पतो न आहे कि 10 शीश वारो रावण छा चीज़ आहे। असां उन्हनि खे जलाईंदा छो आहियूं? इहो कहिड़ो दुश्मन आहे जो उन्हनि जी एफजी ठाहे जलाईंदा आहिनि। भारतवासी बिल्कुलु न ॼाणंदा आहिनि, छो जो ज्ञान जो टियों नेत्र न आहे न, कि आख़िर रावण आहे कीअं। तॾहिं त राम राज्य मांगंदा आहिनि न। 5 विकार स्त्री में, 5 विकार पुरुष में आहिनि, हिन करे हिनखे रावण संप्रदाय चइबो आहे। इहे रावण 5 विकार ई वॾे ते वॾा दुश्मन आहिनि, जंहिंजी एफजी ठाहे जलाईंदा आहिनि। भारतवासियुनि खे पतो न पवंदो आहे कि रावण आहे केरु, जंहिंखे जलाईंदा आहिनि। इहे रावण राज्य कॾहिं खां शुरू थियो, इहे कंहिंखे बि पतो न आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि, राम राज्य सतयुग रेता, रावण राज्य द्वापर कलयुग। सतयुग में न लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। इन्हनि खे राज्य किथां मिलियो, कीअं मिलियो, इहे कोई न ॼाणंदा आहिनि। इहे सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि, इन में अटेंशन ॾियणो पवंदो। मोस्ट फ्लुएंट बाबा आहिनि, तॾहिं त उन्हनि खे भक्ति मार्ग में पुकारंदा आहिनि। भारत में जॾहिं इन्हनि जो राज्य हुयो त दुख जो नाम निशान न हुयो। हाणे दुखधाम आहे, केतिरा अनेक धर्म आहिनि। सतयुग में हिकु धर्म हुयो, एतिरा सभु आत्मायूं काॾे हली वियूं, कंहिंखे पतो ई न आहे। छो जो नैन ई न आहिनि। शास्त्रनि में ज्ञान जो टियों नेत्र कंहिंखे शास्त्रनि सां न मिलंदो आहे। ज्ञान जो टियों नेत्र ज्ञान सागर परम पिता परमात्मा ई ॾींदा आहिनि। आत्मा खे टियों नेत्र मिलंदो आहे। आत्मा भुलिजी वई आहे कि असां केतिरा जन्म वरिता हुया। सतयुग में त देवी देवताउनि जो राज्य हुयो, उहो काॾे वियो। ॻाईंदा बि आहिनि, मनुष्य 84 जन्म वठंदा आहिनि, 84 जो चक्कर चईंदा आहिनि, परंतु कहिड़ी आत्मा 84 जन्म वठंदी आहे जो पहिरियों भारत में ईंदी आहे। उहो हुया देवी देवता। पोइ 84 जन्म भोगे अंत में पतित ठहींदा आहिनि। ॻाईंदा बि आहिनि, हे पतित पावन, त सिद्ध कंदा आहिनि असां पतित आहियूं। इन करे पुकारंदा आहिनि, हे पतित पावन, असांखे पावन ठाहिणु अचो। जो ख़ुदि ई पतित आहिनि, उहो पोइ ॿियनि खे अची करे ॿियनि खे पावन कीअं ठाहींदा। बाबा सम्झाईंदा आहिनि, अॼुकल्ह भक्ति में रावण राज्य आहे। 5 विकार हुजण जे कारण भारत एतिरो दुख पाईंदो आहे। 84 जन्मनि त वठंदा ई आहिनि, है न। 84 जन्म त वठंदा ई आहिनि। उन्हनि जो बि हिसाब सम्झाइणो खपे। पहिरियों सतयुग में सतो प्रधान, पोइ त्रेता में सतो आत्मा में खाद पइजंदी आहे। बाप ईंदा ई आहिनि भारत में, शिव जयंती आहे न। ॿियो सभी आत्मायूं त गर्भ में जन्म वठंदियूं, गर्भ सां। बाबा चईंदा आहिनि, मां त साधारण बूढ़े तन में प्रवेश कंदो आहे, जंहिंजो इहे ॾाढे जन्मनि जे अंत जो जन्म आहे। इहे सम्झाणे कोई हिक खे न ॾिबी आहे। इहे गीता पाठशाला आहे न, इहे सम्झाणे कोई हिक खे न ॾिबी आहे। इहा गीता पाठशाला आहे। मनुष्य खे देवता ठाहिण लाइ इहे राजयोग सेखारींदा आहिनि। तव्हां हिते आया आहियो स्वर्ग जी बादशाही प्राप्त करणु, त जो बाप ई ॾेई सघंदा आहिनि। गीता पढ़ण सां कोई राजा ठहींदा न आहिनि, ॿियो ई रंग ठही वेंदा आहिनि। बाप गीता जो ज्ञान ॿुधाए राजा ठाहींदा आहिनि। ॿियनि द्वारा गीता ॿुधण सां रंग ठही वेंदा आहिनि। बाबा ॿुधाईंदा आहिनि त राजा ठही वेंदा आहिनि, ॿियनि द्वारा ॿुधंदा आहिनि त रंग ठही वेंदा आहिनि। भारत में जॾहिं हिन लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो त प्योरिटी, पीस, प्रॉस्पेरिटी हुई। पवित्र गृहस्थ आश्रम हुयो, हुते हिंसा जो नाम ई न हुयो। पोइ द्वापर खां वठी करे हिंसा शुरू थी। काम कटारी हलाईंदे हलाईंदे तव्हांजी हालत थी आहे। सतयुग में 100% सॉल्वेंट हुया, सतो प्रधान हुया। ये राज कोई भी मनुष्य अथवा साधु संत आदि न जानता है ना। साधु संत आदि न जानदा आहिनि। बाबा जो ज्ञान जो सागर पतित पावन आहे, उहो अची करे सतो प्रधान ठहिण जी युक्ति ॿुधाईंदा आहिनि। रावण जी मथे मनुष्य खे ॾिसो, मनुष्य जो ॾिसो छा हाल थी वियो आहे। राजा माण्हू बि
उहो जो पवित्र आत्मा थी करे विया उन्हनि जे चरणनि में अची करे पईंदा आहिनि, ॿियो महिमा गाईंदा आहिनि त सर्वगुण संपन्न असां नीच व्यापी, असां में कोई गुण न आहे। पोइ चईंदा आहिनि आपे ई तरस पियो, असांखे अची करे मंदर लाइक़ु ठाहियो। कंहिंजी बि सम्झ में न ईंदो आहे की बाबा कीअं अची करे वरी खां देवी देवता धर्म जी स्थापना कराईंदा आहिनि। हाणे तव्हां सम्झंदा आहियो असां सो देवी देवता धर्म जा हुयासीं, असां सो क्षत्रिय वैश्य शूद्र ठहिया आहियूं एतिरे जन्मनि जे लाइ। असां सो क्षत्रिय वैश्य शूद्र ठहिया आहियूं एतिरे जन्मनि जे लाइ। हाणे 84 जन्म पूरा थी विया, पोइ दुनिया जो चक्कर फिरणो खपे। इन करे पोइ तव्हांखे पावन हिते ठहिणो आहे। पतित त सुखधाम शांतिधाम में वञी न सघे। बाबा सम्झाईंदा आहिनि तव्हांजो सितो प्रधान हुया उहो तमो प्रधान ठहिया आहिनि। गोल्डन एज सां पोइ आयरन एज में आया, पोइ गोल्डन एज ठहिणो आहे, तॾहिं मुक्तिधाम सुखधाम में वञी सघंदव। भारत सुखधाम हुयो, हाणे दुखधाम आहे। गीता में बि ॿुधियो न, असां नैनहीन खे राह लिखाया। असां पंहिंजे शांतिधाम में कीअं वञूं? उहो माण्हू त चई ॾींदा आहिनि परमात्मा सर्वव्यापी आहे, फलानो अवतार परशुराम अवतार। हाणे बाबा परशुराम ठही करे कंहिंखे मारदा हूंदा छा? इहे त थी न सघंदा। बाबा सम्झाईंदा आहिनि तव्हां हिन चक्र में कीअं 84 जन्म वरिता। हाणे मुंहिंजो अलफ़ खे यादि करो। हे आत्माऊं देही अभिमानी ठहो, देह अभिमानी ठही तव्हांखे बिल्कुलु ई दुखी कंगाल नरकवासी ठही आहियो। अगरि स्वर्गवासी ठहिणो आहे त आत्म अभिमानी ठहो। अगरि तव्हांखे स्वर्गवासी ठहिणो आहे त आत्म अभिमानी ठहो। आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे। हाणे 84 जन्म पूरा थिया, पोइ सत्य गादी में वञिणो आहे। हाणे मूंखे यादि करो, ॿिया संग छॾो, रहो बल गृहस्थ व्यवहार में, पंहिंजी खे आत्मा निश्चय करो। आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे। हाणे देही अभिमानी ठहिणो आहे। मूंखे यादि करो त खाद सभु जलिजी वेंदी। तव्हां पवित्र ठही वेंदा, पोइ मां सभु ॿारनि खे वठी वेंदमि। अगरि मुंहिंजी मथे न हलंदव त एतिरो ऊच पद न पाईंदव। हिन लक्ष्मी नारायण जो ऊच पद आहे। जॾहिं हिननि जो राज्य हुयो त ॿियो कोई धर्म ई न हुयो। द्वापर खां ॿिया धर्म ईंदा आहिनि। सतयुग में मनुष्य ई थोरा हूंदा आहिनि। द्वापर खां ॿिया धर्म हूंदा आहिनि। सतयुग में मनुष्य ई थोरा हूंदा आहिनि। हाणे त ॾाढा धर्म हुजण जे कारण केतिरो दुख थी वियो। उहो ई देवता धर्म वारा हाणे पतित थियण जे कारण पंहिंजे खे देवता न चई सघंदा आहिनि, हिंदू नाम रखी छॾियो आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि तव्हां जॾहिं लाइक़ु देवी देवता हुयो तॾहिं सॼे विश्व ते राज्य हुयो तव्हांजो, सभु सुखी हुया। हाणे त दुखी थी विया आहिनि। भारत हेवन हुयो, उहो हाणे हेल थी वियो। पोइ हेल खे हेवन बाबा बग़ैर कोई ठाहे न सघंदा आहिनि। देवताउनि खे संपूर्ण निर्विकारी चइबो आहे। हितां जे मनुष्य त संपूर्ण विकारी आहिनि। हिननि खे चइबो आहे पतित मनुष्य। हिते वारे माण्हुनि खे चइबो आहे पतित। भारत शिवालय हुयो, शिव बाबा जी स्थापना कयल हुई दुनिया। बाबा स्वर्ग ठाहींदा आहिनि, पोइ रावण नरक ठाहींदा आहिनि। रावण श्राप ॾींदा आहिनि। बाबा 21 जन्मनि जे लाइ वरसो ॾींदा आहिनि। हाणे त हर हिकु बाप खे यादि करो। कोई बि देहदारियुनि खे न, देहदारियुनि खे भॻवानु न चई सघंदासीं। भॻवानु त हिकु ई हूंदो आहे न। बाप त बेहद जो वरसो ॾींदा आहिनि। पोइ रावण श्रापित करे छॾींदा आहिनि। हिन समय भारत श्रापित आहे, ॾाढा दुखी आहिनि। हाणे हिन रावण ते जीत पाइणी आहे। ॻायल बि आहे न, देह दान त छुटे ग्रहण। उहो ग्रहण जो लॻंदो आहे, उहो त पृथ्वी ते परछायो करे ॾींदो आहे।
हिते बि जॾहिं असां विकार बुराइनि जे वश थी वेंदा आहियूं त असांजे जॾहिं द्वापर युग शुरू थी वेंदो आहे त विकारनि जो परछायो असांजे मथां लॻणु शुरू थी वेंदो आहे। लेकिन जीअं जॾहिं ग्रहण जो समय हूंदो आहे त माण्हू कुझु नियम पालन कंदा आहिनि ताकी हुनजो असरु उन्हनि ते न थिए। त हिन करे द्वापर युग में जॾहिं इहे शुरू थींदा आहिनि त भक्ति बि शुरू थी वेंदी आहे ताकी माण्हू हुन सां बचियल रहे। हाणे बाबा चईंदा आहिनि तव्हांजे मथां 5 विकार रूपी रावण ग्रहण हाणे त उतरी वियो न। ये 5 विकार पूरी रीति दान में ॾियो मूंखे। पहिरियों त दान ॾियो कि असां पहिरियों त दान ॾियो कि तव्हां कॾहिं बि विकार में न वेंदो। पहिरियों त दान ॾियो कि असां कॾहिं बि विकार में न वेंदासीं। ये काम कटारी ही मनुष्य खे पतित ठाहींदी आहे। अच्छा मीठी मीठी सिक लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार बाबा जो नॉलेज ॾींदा आहिनि हुन ते पूरो अटेंशन ॾेई करे पढ़ाई पढ़णी आहे। ज्ञान जे 3 नेत्र सां पंहिंजे 84 जन्मनि खे ॼाणे हाणे अंतिम जन्म में पावन ठहिणो। ॿियो आहे रावण जे श्राप सां बचण लाइ हिकु बाप जी यादि में रहणो आहे। 5 विकारनि जो दान ॾेई हिकु बाप जी मथे हलणो आहे। वरदाना ताज ऐं तिलक खे धारण करे बाप दादा जी मददगार ठहिण वारा दिलि तक नशीन ठहो। जॾहिं कोई तख़्त ते वेंदा आहिनि त तिलक ऐं ताज हुननि जी निशानी हूंदी आहे। ईअं जो दिलि तक नशीन आहिनि उन्हनि जे मस्तक ते सदैव अविनाशी आत्मा जी स्थिति जो तिलक दूर सां ई चमकंदो नज़र ईंदो आहे। जेका दिलि तक नशीन हूंदा आहिनि न उन्हनि जे मस्तक ते हमेशह चमकंदो सितारो नज़र ईंदो आहे। सर्व आत्माउनि जे कल्याण जी शुभ भावना उन्हनि जे नैननि व मुखड़नि सां ॾेखारे में ॾींदी। अहिड़ी आत्मा कॾहिं कंहिंजे लाइ बुरो न सोचती, हमेशह सोचती सभिनि जो ई भलो थिए। चाहे उन्हनि सां कोई केतिरो बि बुरो करे ग़लति व्यवहार करे वो उन्हनि जे लाइ बि सोचती कि इहे बि पंहिंजे हिन विकार बुराइनि सां मुक्त थी वञनि, इन्हनि जो बि भलो थिए। उन्हनि जो हर संकल्प वचन कर्म बाप समान हूंदो। स्लोगन आहे सरल यादि जे लाइ सरलता जो गुण धारण करो। सरल यादि जे लाइ सरलता जो गुण धारण करो। संस्कारनि खे सरल ठाहियो। संस्कारनि खे सरल ठाहियो। अव्यक्त इशारो आहे जंहिंखे ड्रामा जी ज्ञान जी शक्ति प्रैक्टिकल जीवन में धारणा वो कॾहिं बि हलचल में न अची सघंदा। जंहिंखे ड्रामा जी ज्ञान जी शक्ति प्रैक्टिकल जीवन में धारणा आहे। ड्रामा जी ज्ञान जी शक्ति सदा हिकु रस अचल अडोल ठहिण ऐं ठाहिण जी विशेष शक्ति इहा ड्रामा जी पॉइंट आहे। सदा हिकु रस अचल अडोल ठाहिण जी विशेष शक्ति ड्रामा जी पॉइंट में आहे। मतिलबु जॾहिं असां सोचंदासीं न चलो जो ड्रामा में हुयो वो थी वियो हुन में कल्याण समायल आहे त असां अचल अडोल थी वेंदासीं। हिन शक्ति जे रूप में धारण करण वारा कॾहिं हार न खाई सघंदा आहिनि। हिन कल्याणकारी ड्रामा जी हर सीन में कोई न कोई कल्याण समायल आहे।
धैर्यवत ठही साक्षी थी ॾिसण जो अभ्यास करो त सदा अचल डोल रहंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।